बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम इलाइका इशूज़ में मां आहियां जो मेज़बान जावेद उस्मान बजरानी। असां सां शरीक गुफ्तगू आहिनि घोसपुर मां सीनियर सहाफ़ी नारायण नाज़। असीं गुफ्तगू कंदासीं जेको सुबुह सवेर सां वाक़ियो पेश आयो हो। नामालूम हथियारबंदनि पारां पुलिस जी गश्ती गाॾी मथां फायरिंग करे हिकु एहलकार खे शहीद कयो वियो ऐं जॾहिं त टे एहलकार ज़ख़्मी कया विया। इन हवाले सां नारायण नाज़ असांखे तफ़सीली अदा कंदा। जी जावेद, ये असांजे इलाइक़े जो हिकु ॿियो वॾो अफ़सोसनाक वाक़ियो आहे जंहिंमें पुलिस एहलकार बि शहीद थी वियो आहे ऐं टे पुलिस एहलकार ज़ख़्मी बि थिया आहिनि। इहो वाक़ियो इन तरह पेश आयो त राति तक़रीबन 3 बजे घोसपुर भरिसां मेन इंडस हाईवे ते ॻोठ दरी सुंदराणी भरिसां सिंध डोरो शाख जो इलाइक़ो आहे, जिते गश्ती मोबाइल जेका पुलिस जी गश्त करे पई हुन ते अचानक जेका उल्टो तक़रीबन 8 खां 10 जेका अणॼातल हथियारबंदनि उन मथां हमिलो कयो ऐं हमले दौरान पुलिस बि उन मथां जवाबी फायरिंग कई। नारेलनि जी शदीद फायरिंग जे नतीजे में ख़ैरपुर वासी हिकिड़ो एहलकार सजाद अहमद ख़ासकली शहीद थी वियो। जॾहिं त टे ॼणा नवीद अहमद नसीरानी जेको खंडपुर जो आहे ऐं सिकंदर सूमरो जेको तालुक़ु सखर सां आहे ऐं मोहम्मद असलम शरद जंहिंजो तालुक़ु ख़ैरपुर सां आहे। इहे टई पुलिस एहलकार सख़्तु ज़ख़्मी थी विया। वाक़े बाद जेका आहे पुलिस जी वॾी लकड़ी उन हंधि पहुची वई ऐं उन्हनि वञी करे पुलिस वारनि उनखे खणाए करे सिधो कंदकोट जी सिर अस्पताल में आंदो, जिते इब्तिदाई तिबी इमदाद ॾेई उनखे जेका आहे लाड़का में मुंतक़िल कयो वियो। ज़रियनि इहो ॿुधायो आहे त जेका आहे ॾाढे घटि वक़्तु वेठा ऐं 8 खां 10 हथियारबंद हुया जिन हुनजे पुलिस जे मथां उल्टो हमलो कयो, जंहिंजे लाइ पुलिस तयारु न हुई। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त घोसपुर जे कचे वारे इलाइक़े में गुज़िरियल 3 हफ़्तनि खां वठी कश्मीर पुलिस जो जेको आहे ऑपरेशन जारी आहे, जेको ख़ासि ऑपरेशन जेको आहे ऐं जेके तक़रीबन महीनो खनि अॻु में कागर बिरादरी जा 9 माण्हू शहीद थी विया ऐं क़तल थी विया, उन्हनि जी जेका जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कयो पियो वञे। जॾहिं पुलिस खे इहा कामयाबी मिली त उन्हनि जेका ॾोवारनि जे खाकनि ते कब्ज़ा कया ऐं उनजा घर साड़िया। ऐं जेको हिन वक़्तु जेको अंदाज़ो आहे इलाइक़े में चङो आहे त इहा कार्रवाई कचे जे ॾोवारनि तरफ़ां ई कई वई आहे। पर पुलिस जेका हिन वक़्तु जेको शहीद एहलकार आहे सजाद अहमद ख़ासकली उनजी जेका जनाज़ निमाज़ आहे कंदकोट जे ज़िले हेडक्वार्टर में जेका नाइब जी अदा कई वई, जंहिं जनाज़ निमाज़ में जेका आहे RPO सेक्टर कामरान फज़ल साहब ऐं जेका आहे DIG लाड़कानो डॉक्टर मदन नवाज़ शेख साहब ऐं SSP कश्मीर समेत जेका आहे केतिरनि जी साहबी बिरादरी ऐं मोहतज़ीन ऐं सिर्फ़ पार्टी जे माण्हू शिरकत कई। हिन वक़्तु पुलिस जेका आहे उन जेका आहे अमल खां वांदे थियण खां बाद जेका आहे ज़रियनि ॿुधायो आहे त हिकिड़ो लाइमल ठाहींदी ऐं जंहिंमें ॾोवारनि ख़िलाफ़ वॾो हिकिड़ो ग्रेंड ऑपरेशन करण जूं तयारियूं कयूं थी वञनि। जी वॾी महिरबानी नारायण नाज़, तव्हां असांखे आगाह कयो जेको वाक़ियो सुबुह सवेर पेश आयो। नामालूम हथियारबंदनि पारां पुलिस जी गाॾी मथां फायरिंग करे हिकु एहलकार खे शहीद कयो वियो ऐं जॾहिं 3 एहलकारनि खे ज़ख़्मी कयो वियो। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए मौज़ू सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।